सकरन टाउन कमेटी सकरन जे चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी IT सेंटर जो इफ्तिताह कयो वियो। इफ्तिताही तकरीब में PP जो ज़िले जनरल सेक्रेटरी सैयद अली हैदर शाह, शहरी ताज जो सदर एहसान अली शाह, सैयद बुढ़ल शाह, सकरन प्रेस क्लब जो सदर मीर मोहम्मद कीरियो, डॉक्टर नेमत आरई ऐं ॿियनि समेत शहरनि जूं कई मौज़ूज़ शख़्सियतूं शरीक हुयूं। इन मौक़े ते चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह ॻाल्हाईंदे चयो त दाख़िला वठण लाइ MCQ टेस्ट में 300 शागिर्दनि हिसो वरितो आहे। टेस्ट पास कंदड़नि खां इंटरव्यू वरिता वेंदा, जंहिं बाद पहिरें मरहले में 40 शागिर्दनि खे दाख़िला ॾिनी वेंदी। इरादो आहे त जल्द नियाणी जे लाइ पिण क्लास शुरू कयूं। हुन वधीक चयो त अॼु ख़ुशी थी रही आहे जो टेस्ट में 70 वरियनि जो सीनियर साफ़ी अब्दुल तवाब शेख ऐं ॿियनि 20 सालनि जो नौजवान साफ़ी ग़ुलाम नबी मल्हा पिण हिसो वठी रहिया आहिनि। जंहिं मां इहो साबित थिए थो त इल्मु हासिल करण जी का बि उमिरि न हूंदी आहे। उन करे असांजो दीन में चयो वियो आहे त इल्मु हासिल कयो पींघे खां क़बर ताईं। आख़िर में हुन शागिर्दनि खे उत्साहींदे चयो त ईंदड़ दौर जदी टेक्नोलॉजी ऐं IT जो आहे। इन करे अॼु जेकॾहिं को बि उम्मीदवार पास नथो थिए त उहो मायूस न थिए, कोशिश ऐं बार बार कोशिश जारी रखे। इफ्तिताही तकरीब में जावेद सुमरो, अल्लाह यार खोखर, खैर मोहम्मद चरना, गोबिंद्र राम, अब्दुल लतीफ़ मल्हा, मजीद अब्बासी, इम्तियाज़ कीरियो समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी अॻवाननि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।